कमीणो के जा जो भजियो ॾाढो भॼण जो तेज़ आहे हिन ढेलाकुर क्रिकेट खेलंदो अलाए छा। घबराए न चाचा साईं, तमाम जल्द गोले लंदो सांस। आखिर केस ताईं लिखंदो असां साकाए त विधो अथई। दरिया खाने मूसा जी गिरफ़्तारी जो ॿुधी तॾहिं तव्हां वटि आया आहियूं। हाँ पुट सारंग, इहा हक़ीक़त आहे। पुलिस उन्हनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे ऐं हाणे ॿियनि जे पुठियां आहे जेके बचा आहिनि। सारंग मीर ज़ख़्मी आहे, इहा ख़बर नाहे त आहे किथे। ऐं दरिया खान ऐं मूसा लाकब में आहे। उन्हनि खे अञा चालान करे जेल कोन मोकिलियो अथनि। अबा सूबेदार एतिरो जल्दी उन्हनि मां हथ कोन कढंदो, रिमांड में रखंदो न ऐं अञा विढ़ंदो न। चाचा मूसा ऐं दरिया खान सां छा विढ़ंदो सूबेदार? टोटल इहा ॻाल्हि न कर, वॾो ज़ालिम सूबेदार आहे अथई। पुट सारंग, जेकॾहिं तव्हांजे मथां को केस न आहे त थाणे ते वञो, मूसा ऐं दरिया खान जो हवालो वठी अचो। चाचा असांजे मथां को बि केस न आहे। चाचा मां ई सोडल मूसा सां मुलाक़ात करे था अचो। इहा ख़बर त मूसा ऐं दरिया खान सां मिलण खां पोइ पवंदी। ॾिसूं त छा था चवनि। पुट तव्हां वेहो, मां तव्हांजे लाइ मानी जो बंदोबस्तु करे थो अचां। कुझु ॾींहंनि लाइ असां हिते ई रहंदासीं। पुट सारंग होटल ही बि तव्हांजो पंहिंजो तोड़ो आहे, भली बिन अखियुनि ते रहो बाबा। जेको असांजो हाल आहे हाज़ुर आहे। तूं ॿुधा बखियल, कीअं पियो वक़्तु गुज़रे? सोडल पुलिस खां लिकंदो थो वठां, पर बहावल ऐं वक़्तु पीछो छॾनि ई कोन था। बख्शल तूं घबरा न, हाणे असां अची विया आहियूं। वक़्त ऐं बहावल खे असां ॾिसी रहंदासीं। यार सोडल शाबस अथई। मूसा ऐं दरिया खान सां मिलण थाणे ते वई, मूंखे ॿुधाइण मुनासिब बि न सम्झो तो। मुंहिंजा भाउ ईअं न आहे, इहो त इतफ़ाक़ थी वियो थाणे ते वञण जो। पर इहो सूबेदार इक़बाल बि कोन हो हुते। इरफान उते वेठो हो, मूं हुनखे मिंथ कई, हू राज़ी थी वियो। दरिया खान ऐं मूसा सां मिली आयसि। अच्छा भला छा पिया चवनि मूसा वारा? मूसा चए पियो त असांजी दुश्मनी मां ॿाहिरि निकिरी वञो, न त रगड़िजी वेंदव। तूं सम्झी सघीं थो न त मूं हुनखे कहिड़ो जवाबु ॾिनो हूंदो। सोडल तो इहो चयो हूंदो न, मुसीबत जी घड़ी में असां तव्हांखे अकेलो नथा छॾे सघूं। जेकॾहिं असां उन्हनि खे अहिड़ी मुसीबत में अकेलो छॾियूं न, पोइ त लानत आहे असांजी दोस्ती ते। हा नज़ीर, ईअं ई चयो हुम। तूं ई ॿुधा त सही चयुमि या ग़लति? बिल्कुलु सही चयो अथई। असां मूसा ऐं दरिया खान खे हिन मुसीबत जी घड़ी में अकेलो हरगिज़ न छॾींदासीं, जीअं हुननि असांखे कॾहिं बि मुसीबत में अकेलो नाहे छॾियो। ऐं असां बि उन्हनि खे हरगिज़ अकेलो कोन छॾींदासीं। ऐं मीर जी वधि मां वधि पारत पिया कनि ऐं चवनि पिया त जांच कयो किथे मीर खे पुलिस न ॿधे छॾियो हुजे या पुलिस जे रुख नाहे चढ़ियो। जेकर ॿाहिरि आहे न, हुनखे हथु करे कंहिं महफ़ूज़ जॻह ते वेहारियो। हा सोडल, इहो कमु त हर हाल में करिणो आहे। जेकॾहिं हिन कम में बख्शल खे बि शामिल कजे त तमामु बहितर थींदो। इहा ई ॻाल्हि त मूंसां वारनि कई न, त तूं नज़ीर ऐं बख्शल वारनि सां गॾिजी पहिरियों मीर जी ॻोल्हा कयो ऐं हुन सां गॾोगॾु इन कमीणे वक़्त ते बि नज़र रखो, छो जो मीर जी भेण खे अगवा करण वारो इहो वक़्त ई आहे। पोइ जेको संगत जो हुकुम सोडल, मुंहिंजो नालो आहे नज़ीर, नाहे थियणो दुश्मन सां खंड ऐं खीर। नीअ वक़्त ऐं बहावल खे ठीक ठाक सटको ॾियणो पवंदो, न त इहे ईंदे वेंदे असांजी रस्ता रोक कंदा। वॾा हींअर दरगुज़र कयो, ॿीहर इहा ग़लती कयनि त पोइ उन्हनि खे उते ई लेटाईंदासीं। अजाई दुश्मनी पंहिंजे ॻिची में विझण जो मूंखे को बि शौक़ु कोन्हे, पर इहे निभागा इज़त जी ज़िंदगी गुज़ारण असांखे किथे था ॾियनि। वॾा अञा त सिजावल ख़ान बि ताड़ में हूंदो, मुड़ण वारो उहो बि न आहे। इहो सजावल ख़ान छो माठ में आहे? इन जी असांखे जांच करणी पवंदी। थी सघे थो त उनखे ख़बर पई हुजे त उन फसल साण वारा के ॿिया हुजनि। जेकॾहिं सजावल ख़ान खे ॿिए कंहिंजे ख़िलाफ़ साबिती मिलियल हुजे हा, उहो शख़्स उबतो टंगियल हुजे हा सजावल जे साम्हूं,
पर इहा ख़बर छो नथी पए मूंखे इहो सिजावल ख़ान अञा ताईं ख़ामोश छो आहे? वॾा ख़ामोश इन करे आहिनि जो नवाब खान ऐं सिजावल जे विच में ठा पिए थिए। नवाब खान जे ठा खां पोइ हू ख़ामोश कोन वेहंदा ऐं ॿई गॾिजी तव्हां में हथ विझंदा। मूंखे बि इहा चङी तरह ख़बर आहे। सिजावल ख़ान मुंहिंजे ख़िलाफ़ पंहिंजी ताक़त गॾु पियो करे, तॾहिं त ख़ामोश आहे। जॾहिं ताक़त कठी करे वेंदो न पोइ मूं मथां हमिलो कंदो। उन्हीअ जे लाइ असांखे बि हाणे तयारु रहणु घुरिजे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।